पाक मेमण सोसाइटी के रहवासियों जो सोसाइटी के चेयरमैन गुलमहर खिलाफ सखर प्रेस क्लब वारो एहतजाज। खबर मूजिब पाक मेमण सोसाइटी के रहवासिन खलील अहमद काके पोटो, गुलाम अली शेर, एडवोकेट अयाज भयो, शाहबख्श सोलंकी, बशीर महर, खादिम वध्यो, अयाज नूनारी ऐं ॿियनि सोसाइटी के चेयरमैन गुलमहर खिलाफ एहतजाज कंदे चयो आहे त सोसाइटी जो चेयरमैन गुलमहर ऐं सेक्रेटरी जी मिली भगत सां असांजी सोसाइटी तबाही जो शिकार बणिजी वई आहे। पूरी सोसाइटी कचरे जो ढेर बणियल आहे। इन गंदगी सबब असांजा बछड़ा बीमारी में मुब्तला थी चुका आहिनि। हुननि चयो त असां खां डेवलपमेंट चार्जिस जा डबल पैसा वरिता विया आहिनि, पर उन बावजूद सोसाइटी में को तरक्याती कम न पियो थिए ऐं जेके असां पैसा चेयरमैन वटि जमा करायूं था त उन जी का बि रसीद को रिकॉर्ड कुझु बि नथो ॾिनो वञे। असां कमिश्नर सखर ऐं डिप्टी कमिश्नर सखर खे अपील था करियूं त गुलमहर खिलाफ इंक्वायरी कराए खेसि सख़्त सज़ा ॾेई असांखे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।